नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मीपरो खास मां खबर ॾींदा हूं। सूबाई सलाहकार वीरजी कोहली जी सोशल मीडिया ते किरदार कशी करण खिलाफ वीरजी कोहली जी हिमायत में वॾे तइदाद में कोहली बिरादरी जे मर्दन औरतुन हथन में प्ले कार्ड ऐं बैनर खणी स्टेशन रोड खां रैली कढी अचे मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शिरकत कंदड़न पारां वीरजी कोहली जी हिमायत में किरदार कशी कंदड़ अनासरन खिलाफ नारेबाज़ी पिण कई। उन मौके ते मुज़ाहिरे खिताब कंदे अॻवान डॉक्टर धीरूमल कोहली, डॉक्टर चेतन ज्ञानचंद कोहली, बांजीमल वकील संतोष, भारूमल कोहली, मकुमल हीरो कोहली, वीरजी परमार ऐं ॿियनि चयो त वीरजी कोहली जे हमेशा हिंदू बिरादरी जे मसइलनि खे हल कयो आहे। सूबे में किथे हिंदू बिरादरी खे का तकलीफ़ पहुती आहे उते सूबाई सलाहकार पहुची मज़लूम माण्हुनि जो भरझलो थियो। कुझु साज़िशी अनासरनि पारां सिंध सोशल मीडिया ते किरदार कशी करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत करियूं था। अहिड़े अमल सां सिंध में रहंदड़ हिंदू बिरादरी में सख़्त कावड़ ऐं ॻणती जोगी सूरतहाल छायल आहे। हिननि चयो त असां अहिड़नि साज़िशी माण्हुनि खे ख़बरदार था करियूं त इहे कूड़ी प्रोपोगंडा खां पासो कनि। असांजे महबूब अॻवान जे किरदार कशी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कबी। सॼी सिंध जे कोहली बिरादरी वीरजी कोहली सां गॾु आहे, छाकाणि वीरजी कोहली हमेशा हक़ ऐं सच जो साथ ॾिनो आहे। पुठिते पयल हिंदू बिरादरी जे मसइलनि खे हल करण जी हर मुमकिन कोशिश कई आहे, जंहिं ते असांखे फ़ख़ुर आहे। हिननि मुतालबो कंदे चयो त सूबाई सलाहकार जी किरदार कशी कंदड़ साज़िशी अनासरनि खे कानून जे कटहरे में आणे कोहली बिरादरी में पकड़ियल बेचैनी फौरी तौर ख़त्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।